हिन आयत में अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जो ज़िक्र कयो आहे जेके दुनिया जे अंदरि जेका बि नेकी कंदा आहिनि या जेको बि नेकी जो अमल कंदा आहिनि उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हूंदो आहे त असांखे दुनिया जे अंदरि हर शइ मिली वञे, बाक़ी आख़िरत में का शइ असांखे मिले या न मिले। त हिन आयत में उन्हनि माण्हुनि जो ज़िक्र आहे त दुनिया जे अंदरि टिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि त असांखे हर शइ दुनिया में मिले ऐं आख़िरत में चाहे कोई हिसो मिले या न मिले। त उन्हनि माण्हुनि जो हिन आयत में ज़िक्र आहे। अल्लाह ताला फरमाए थो मन कान युरीदुल हयात दुनिया, जेके माण्हू दुनिया जी हयाती खे चाहींदा आहिनि, दुनिया जी हयाती जो इरादो कंदा आहिनि, वज़ीनत ऐं दुनिया जी ज़ेब ज़ीनत खे चाहींदा आहिनि त असांखे दुनिया जे अंदरि ऐश अशरत मिले, दुनिया जे अंदरि अयाशी मिले ऐं दुनिया जे अंदरि माल दौलत तंदुरुस्ती हर शइ दुनिया में मिले। त अल्लाह ताला फरमाए थो नवफ़ी लहिम अमाल फिया, त असां उनखे उन्हनि जे अमलनि जो बदिलो दुनिया जे अंदरि ई पूरो ॾेई छॾींदा आहियूं। वम फिया लाइब ख़ासून, ऐं उन्हनि जो दुनिया में कंहिं बि क़िस्म जो घटि न कयो वेंदो आहे, दुनिया में उनखे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु न मिलंदो, यानी मजमूई लिहाज़ सां उनखे कोई बि नुक़सानु न थींदो आहे। बाक़ी इनफ़रादी तौर ते नुक़सानु थी वञे त उनजी काई ॻाल्हि न आहे। त दुनिया जे अंदरि काफ़र ॾिसो त सभ खां वधीक तरक़ी पज़ीर ममालिक काफ़रनि जा आहिनि ऐं सभ खां वधीक दुनिया जे अंदरि टेक्नोलॉजी बि काफ़रनि जी हले थी। जो काफ़र चंड ताईं बि पहुची विया ऐं उनजो इरादो ज़ोरा ताईं आहे, उनजो इरादो मरीख़ ताईं पहुचण जो बि आहे ऐं समुंड जी गहराइनि ताईं, समुंड जे तहनि में पहुची विया ऐं फ़िज़ाउनि जे अंदरि उहे घुमनि था, उहे ई उॾरनि था ऐं खोड़ सारी ज़मीन आहिनि जंहिं ज़मीननि में उन खोड़ सारा ख़ज़ाना बि कढिया ऐं खोड़ माल दौलत जा उन्हनि अंबार लॻाया आहिनि। त उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असांखे दुनिया जे अंदरि हर शइ मिले। ऐं दुनिया में जेके ॾिठो वञे त खोड़ सारा जेके बि फलाई इदारा आहिनि या ट्रस्ट वग़ैरह आहिनि, उन्हनि में जेको बि तावन थींदो आहे उहो काफ़रनि जो थींदो आहे, यानी सभ खां वधीक फलाई कम ऐं रिफ़ाई कम उन्हनि जे अंदरि किरदारु बि काफ़रनि जो ई हूंदो आहे। त काफ़रनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांखे हर शइ दुनिया में मिली वञे ऐं अल्लाह ताला उनखे उन्हनि नेकियुनि जे बदिले में दुनिया जे अंदरि उनजी औलाद में इज़ाफ़ो कंदो आहे, उमिरि में, तंदुरुस्ती में ऐं इज़त में, शोहरत में उनखे हुकूमत ॾींदो आहे, उनखे उहिदा वग़ैरह ॾींदो आहे, यानी हर अमल जो बदिलो आहे अल्लाह ताला उनखे दुनिया में ॾेई छॾींदो आहे। ऐं काफ़रनि जे बारे में इहो बि अचे थो त काफ़र जेके नेकी जा अमल कंदा आहिनि उनजे लाइ कोशिशि कई वेंदी आहे त उनखे हर शइ दुनिया में मिली वञे ऐं जेकॾहिं का शइ रहिजी वेंदी आहे त उन वक़्तु जॾहिं उनजो साहु कढियो वेंदो आहे, मरण वक़्तु उन वक़्तु उनखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न ॾिनी वेंदी आहे त जीअं उनजो जेको दुनिया जो बदिलो आहे उहो दुनिया में ई पूरो थी वञे ऐं आख़िरत में त उनजो कोई बि हिसो न आहे। उलाइक लज़ीन लैस लहुम फिल आख़िरति इल्ला नार, ऐं अल्लाह ताला फरमाए थो त इहे उहे आहिनि जो आख़िरत में बाहि खां सवाइ उनजो कुझु बि हिसो न आहे। उहा हबित मा सनऊ फ़िहा, ऐं उनजो हर शइ ख़तमु थी वई जेका उन दुनिया जे अंदरि कमाई हुई। उहा बातिल मा कानू यामलून, ऐं हर शइ उनजा अमल बातिल थी विया जेके उन दुनिया में कया हुआ। त हातिम ताई जो अॼु दुनिया जे अंदरि केतिरो नालो मशहूरु आहे। जेको बि माण्हू सखावत जो तज़किरो कंदो त हातिम ताई जो नालो ज़रूरु अची वेंदो आहे। हाल त हातिम ताई वाक़ई वॾो सखी हुयो जो उठनि जा उठ माण्हुनि खे कुई करे ॾींदो, लेकिन हातिम ताई खे ईमान जी दौलत नसीब न हुई। त उनजे करे उनजी जेका बि शोहरत हुई, जेको बि उनजो नालो हुयो दुनिया जे अंदरि रहिजी वियो, बाक़ी आख़िरत में उनखे कुझु बि न मिलंदो। त इन्हनि जेके माण्हू टे क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके हर शइ चाहींदा आहिनि असांखे दुनिया में मिले, त उन्हनि माण्हुनि जो हिन आयत में ज़िक्र थी वियो। ऐं हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे दुनिया जे अंदरि भले कुझु बि न मिले, भले सिर्फ़ु असांखे आख़िरत में मिले। त अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे जाहिल क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, बेवकूफ़ क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे दीन इस्लाम जो मुकमल तौर ते इल्मु न हूंदो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं पंहिंजे लाइ गुरबत पसंदि कई आहे त उहा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुरबत इख़्तियारी हुई। अल्लाह ताला त हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इख़्तियार ॾेई छॾियो त महबूब जेकॾहिं तूं चाहें त असां उहद जबल बि तोखे सोनो करे ॾियूं, तूं जाॾे वेंदे तोखे उहो सोनो गॾु हलंदो। लेकिन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लाइ गुरबत खे तस्लीम कयो त मां ग़रीबनि जे अंदरि रहणु चाहियां थो, जीअं ग़रीबनि खे कंहिं बि क़िस्म जो उनखे सदमो वग़ैरह न अचे ऐं उनखे तसली पहुचे। त इहा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बर्दाश्त हुई, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईमान हुयो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदि हुई। बाक़ी कंहिं बि मुस्लमान खे इहो इख़्तियार न आहे त उहो बि अहिड़े क़िस्म जी गुरबत पसंदि करे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कादल फ़क़्रु ऐं यफ़्कुर, यानी क़रीब आहे जो गुरबत ऐं फ़क़ीर इंसान खे काफ़िर बणाए छॾे। त हिन दौर जे अंदरि इन ॻाल्हि जो ऐनी मुशाहिदो थिए थो त जेके माण्हू ग़रीब आहिनि, जेके मुस्लमान ग़रीब आहिनि, उते कादियानी अमीर अची करे ऐं काफ़िर अमीर अची करे उनखे माल ऐं दौलत जे नशे जे अंदरि लालच में मुब्तला करे उन्हनि खां ईमान जी दौलत खसण जी कोशिशि करनि था ऐं उन सां उहे रिश्ता वग़ैरह करनि था।
यानी उनखे काफ़र करनि था, उनखे क़ादियानी करनि था। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे सहाबा किराम भी विसाल जा रोज़ा रखणु शुरू किया। जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुसलसल रोज़ा रखंदा हुया ऐं इफ़्तारी न कंदा, त सहाबा किराम भी उहे रोज़ा रखणु शुरू किया। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोकियो, सहाबा किराम उहे रोज़ा न रखी सघिया ऐं बेहोश थी करे किरी पिया। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मथां तमामु घणी तंबीह कई ऐं गुस्से जो इज़हार कयो त तव्हांजे अंदरि इहा बर्दाश्त ई न आहे त तव्हां इहे रोज़ा छो था रखो। मां अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदो आहियां त मूंखे अल्लाह ताला खाराईंदो आहे, पीआरींदो आहे। त इहे उहे शयूं आहिनि जेके अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ख़ासि आहिनि ऐं इन जो मुस्लमान खे हुकुम न कयो आहे त तव्हां बि अहिड़े क़िस्म जा अमल कयो। त हिकिड़ा उहे माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे हर शइ आख़िरत में मिले, दुनिया में कुझु न मिले। त अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके हूंदा आहिनि अहमक हूंदा आहिनि। ऐं हिकिड़ा टे क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे दुनिया में मिले ऐं आख़िरत में मिले। ऐं इहे माण्हू सही माण्हू हूंदा आहिनि, इहे माण्हू दुरुस्त हूंदा आहिनि। ऐं इहे माण्हू हूंदा आहिनि जेके इस्लाम खे सही तरीक़े सां ॼाणींदा आहिनि। ऐं अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि बि जो तज़किरो फ़रमायो आहे, जो अल्लाह ताला दुआ सेखारी आहे, फ़रमाई रब्बना आतिना फ़ि दुनिया हसना, ए रब असांखे दुनिया में बि भलाई ॾे, व फ़िल आख़िरत हसना, आख़िरत में बि भलाई ॾे, व किना अज़ाब अन्नार, ऐं असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाए। त जॾहिं अल्लाह ताला ख़ुदि असांखे अहिड़े क़िस्म जी दुआ सेखारे थो, यानी दुनिया में बि असांखे मिलणु घुरिजे ऐं आख़िरत में बि मिलणु घुरिजे, त जेको माण्हू दुनिया में नेकी जो अमल कंदो आहे उन जे लाइ बि इहो ई उसूल आहे त 10 दुनिया में उनखे मिलंदा ऐं 70 आख़िरत में मिलंदो, यानी घटि में घटि 70 आख़िरत में मिलंदो, बाक़ी इंतिहा जी का बि हद न आहिनि। त अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं उसूल आहिनि उन मां बि इहो ई मालूम थिए थो त दुनिया में बि उन भलाई जो असरु जेको आहे उहो ज़रूरु ज़ाहिर थींदो आहे, चाहे नमाज़ हुजे या रोज़ो हुजे, दुनिया में बि उन जो असरु ज़रूरु ज़ाहिर थींदो आहे। लिहाज़ा अहिड़े क़िस्म जी हमेशह दुआ घुरणु घुरिजे जेका अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी आहे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला क़ुर पाक में सेखारी आहे त दुनिया में बि असांखे भलाई मिले ऐं आख़िरत में बि मिले। अल्लाह ताला खां दुआ अमल करण जी तौफ़ीक़ अता।